सीनियर सहाफ़ी ऐं धरती टीवी न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका ते हमले में मुलविस जाब्तारनि खे पुलिस 3 ॾींहं गिरफ़्तार न करे सघी। शाहराह फैसल थाणे ते केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस ज़ैन चारण, ज़ुल्फ़कार चारण, ज़ुल्करनैन चारण ऐं ज़ैद चारण जी गिरफ़्तारी लाइ कख भञी बीणो न कयो। जवाबदारनि जे साथारियुनि पारां सहाफ़ी नसीर गोपांग जे घर ॿाहिरां ब्लैक वीगो में चकर लॻाए पाड़े वारनि ऐं ॿारनि खां नसीर गोपांग जो घर ऐं ॾस पतो मालूम करे हिरासत करण जो सिलसिलो जारी आहे। पुलिस जे रिवायती सुस्ती ऐं लापरवाहीअ सबबि सीनियर सहाफ़ी, सिंध लिटरेचर फेस्टिवल जे बानी ऐं धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं एंकर पर्सन ज़ुहैब काका जी हयाती खे सख़्त ख़तरो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। सीनियर सहाफ़ी ऐं धरती टीवी न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका ते हमले में मुलविस जाब्तारनि खे पुलिस 3 ॾींहं बि गिरफ़्तार न करे सघी आहे। खे अपडेट कर रहा हूं। शाहराह फैसल थाने ते केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस ज़ैन चारण, ज़ुल्फ़कार चारण, ज़ुल्करनैन चारण ऐं ज़ैद चारण जी गिरफ़्तारी लाइ कख भञी बीणो न कयो आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। जवाबदारनि जे साथारियुनि पारां सहाफ़ी नसीर गोपांग जे घर ॿाहिरि ब्लैक वीगो में चकर लॻाए पाड़े वारनि ऐं ॿारनि खां नसीर गोपांग जो घर ऐं ॾस पतो मालूम करे हिरासत करण जो सिलसिलो जारी आहे। खे अपडेट कयूं पिया। पुलिस जे रिवायती सुस्ती ऐं लापरवाही जे करे सीनियर सहाफ़ी, सिंध लिटरेचर फेस्टिवल जे बानी ऐं धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं एंकर पर्सन ज़ुहैब काका जी हयाती खे सख़्त ख़तरो आहे। ॿुधाए पियो वञे त मुख्य जवाबदार डॉक्टर ज़ैन चारण ॾोहारी ऐं लैंड ग्रेबर आहे। 6 महीना अॻु पंहिंजे धीउ खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो हुयो। अदालत मां ज़मानत मिलण बैदि ज़ैन चारण ॿीहर ॾोहारी सरगर्मियूं शुरू करे छॾियूं आहिनि। नेवी जे हाज़िर सर्विस अहलकार खे जवाबदार ज़ैन चारण संस भाउ ऐं भाइटन प्लाट जे मामले ते क़त्ल करण जी कोशिश कई त हू भॼी नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका वटि पनाह वरिती ऐं जान बचाइण लाइ वास्ता ॾिना ऐं मिंथू कंदो रहियो। नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका नेवी अहलकार खे पाण वटि पनाह ॾेई संस ज़िंदगी बचाए वरिती, जिन त विच में पवण ऐं नेवी अहलकार जी जान बचाइण ते जवाबदार ज़ैन चारण ऐं ॿियनि मच्छरजी नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका खे क़त्ल करण जी कोशिश कई ऐं पिस्टल सां निशानो बढ़ाए गोली हणण जी कोशिश कंदो रहियो। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी हिन लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, हिन वक्त ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, छा कारण आहे? ॾिसो, पुलिस पारां बार बार इहा जेको आहे दिलासो ऐं आसरो ॾिनो पियो वञे त कार्रवाई करे रही आहे। पुलिस कोशिशुनि में जारी आहे, पर हिन वक़्त ताईं जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जंहिंजो कारण ॿुधाए पियो वञे त जवाबदार पंहिंजे घरनि में मौजूदु न आहिनि। हुन सां गॾो गॾु राति गुज़िरियल राति जेको आहे सो मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणु जेको आहे सो SHO जेको आहे सो शाहराह फैसल पारां ॿुधायो वियो त कार्रवाई कईसीं, पर हुते बि जेको आहे जवाबदार न मिलिया आहिनि। तंहिं करे मतिलबु त हिन पूरे सिनेरे में जवाबदार खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते पुलिस नाकाम थी वई आहे। हुन सां गॾो गॾु अॼु जेको आहे सो हिकिड़ो गिरफ़्तार जेको जवाबदार हुनखे सिटी कोर्ट में पेश कयो वेंदो, जंहिंजो रिमांड पिणु वरितो वेंदो। गिरफ़्तार थियल जवाबदार खे अॼु जेको आहे रिमांड पेश करण खां पोइ जेको आहे इहो हिकु भेरो ॿीहर हुन जी जिस्मत मामले वठी करे पुलिस कस्टडी कई वेंदी। मां इहो वाज़े कंदो त न वक़्तु जेको आहे हुन जवाबदार खे सिटी कोर्ट में पियो वञे, जॾहिं त ॿिए पासे मुकमल तौर ते जेके जवाबदार आहिनि उहे जेको आहे गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं आज़ादी सां घुमी रहिया आहिनि, जॾहिं त जेको जवाबदारनि पारां पिणु मुदई यानी डायरेक्टर न्यूज़ धरती टीवी जे हुनखे धमकी ॾेई रहिया आहिनि ऐं बार बार चई रहिया आहिनि त केस खां हथु खयो वञे, न त ॿी सूरत में बुरो अंजाम थींदो। ऐं हुन सां गॾु गॾु मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हेरासमेंट कयो पियो वञे, ज़हनी दबाव जो शिकार कयो पियो वञे ऐं बार बार घर ॾांहुं गाॾियूं मोकिले करे परेशान कयो पियो वञे। उन सॼे मामले जे हवाले सां अॼु कराची जेको आहे सो सिंध जर्नलिस्ट काउंसिल पारां जेको मुर्ता राव ऐं DG रेंज सां मुलाक़ात पिणु रखियल आहे, पर जेको आहे एडिशनल आई कराची जे नोटिस वठण बैदि बि कराची पुलिस उन जवाबदारनि खे गिरफ़्तार करण में नाकाम रही आहे। जी ठीक है अब्दुल्ला, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया सूबाई वज़ीर सईद गनी ऐं सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका ते हमले जे नोटिस वठंदे रिपोर्ट तलब कई आहे, पर उन बावजूद अञा ताईं कार्रवाई अमल में न अची सघी आहे। शहरियुनि, सान्या वंदनि ऐं सहाफ़ी तंज़ीमुनि पारां सिंध सरकार खां नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका ते हमले में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे।
चीना सिनेमा खे आगाह करण पिया सीनियर सहाफ़ी ऐं धरती टीवी न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं ज़ुहैब काका ते हमले में मुलविस जाबदारनि खे पुलिस 3 ॾींहं ताईं बि गिरफ़्तार न करे सघी आहे। शाहरा फैसल थाणे ते केस दाख़िल हुअण बावजूद पुलिस ज़ैन चारण, ज़ुल्फ़कार चारण, ज़ुल्करनैन चारण ऐं ज़ैद चारण जी गिरफ़्तारी लाइ कख भञी बीणो न कयो आहे। पुलिस जाबदारनि खे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न कयो आहे। पुलिस जाबदानी साथारनि पारां सहाफ़ी नसीर गोपांग जे घर ॿाहिरां ब्लैक वीको में चकर लगाए पाड़े वारनि ऐं ॿारनि खां नसीर गोपांग जो घर ऐं ॾस पतो मालूम करे हिरासत करण जो सिलसिलो पिणु जारी आहे। पुलिस जी रिवायती सुस्ती ऐं लापरवाहीअ जे करे सीनियर सहाफ़ी सिंध लिटरेचर फेस्टिवल जे बानी ऐं धरती टीवी न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं एंकर पर्सन ज़ुहैब काका जी हयाती खे सख़्तु ख़तरो आहे। अवांखे अपडेट पिया कयूं। ॿुधायो पियो वञे त मुख्य जाबदार डॉक्टर ज़ैन चारण ॾोहारी ऐं लैंड माफिया लैंड ग्रेबर आहे। 6 महीना अॻु पंहिंजी धीउ खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो हुयाईं। इन हवाले सां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इसहाक, कहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु 4 ॾींहं आहे जाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि? छा जाबदार बासर आहिनि इन करे उन्हनि खे गिरफ़्तार न पियो कयो वञे? जी बिल्कुल सही। बदकिस्मती सां सिंध पुलिस जेकी आहे उहा अञा ताईं सुस्त रवैये जो शिकार लगी पई आहे। डॉक्टर ज़ैन समेत जेके ॿिया जवाबदार आहिनि उहे सरियाम गुलिस्तान ऐं जोहर वारे इलाइक़े में मौजूद आहिनि, पर उन्हनि जे मथां केस दाख़िल थियण जे बावजूद जेकी पुलिस आहे उन भञी करे बीणो न कयो आहे ऐं जेके जवाबदार आहिनि उहे पुलिस जी गिरफ़्तारी खां हिन टाइम महफ़ूज़ आहिनि। हालांकि पुलिस खे इहो करणु खपे त जेके उन्हनि जी टीमूं जुड़ियल आहिनि उन्हनि टीमनि जे मुताबिक़ उन्हनि खे उन FIR में जेको आहे गिरफ़्तार कयो वञे ऐं उनखां पोइ उन्हनि खे अदालत में पेश कयो वञे। पर इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो त 2 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं 3 ॾींहं बि शुरू थी चुको आहे, पर पुलिस इन हवाले सां कंहिं बि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त रूटीन जे मुताबिक़ उन्हनि जो इहो चवणु आहे त राति जो बि असां उन्हनि जे घरनि ते चढ़ाई कईसीं, पर उहे घरनि में मौजूद न आहिनि। हाणे कुझु देरि पहिरियां बि उन्हनि जो इहो चवणु आहे जिते उहे मौजूदु हूंदा आहिनि उहे उते मौजूदु न आहिनि ऐं पुलिस जो इहो चवणु आहे त असां कोशिशि कयूं पिया त गिरफ़्तार उन्हनि खे कयूं ऐं जेको आहे 2 ॾींहं गुज़री चुका आहिनि। 2 ॾींहं अॻु इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। तंहिंखां पोइ समूरी सिंध में जेके एहतजाजनि जो सिलसिलो आहे उहो बि शुरू थी चुको आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके सेना वंदन ऐं जेको आहे सहाफ़ी तंज़ीमूं आहिनि उन्हनि पारां बि भरपूर मज़म्मत कई वई हुई ऐं सोशल मीडिया ते बि इहो ट्रेंड हलियो हुयो त जेके जवाबदार आहिनि डॉक्टर ज़ैन समेत ॿिया उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे मुताबिक़ सज़ा बि ॾिनी वञे, पर अञा ताईं जेको डॉक्टर ज़ैन आहे उहो पुलिस जी गिरफ़्तारी को बचियल आहे ऐं ॿुधायो वञे त आहे गुलिस्तान जोर में, पर पुलिस उनजे ख़िलाफ़ कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे ऐं लॻे ईअं पियो त जेको डॉक्टर ज़ैन आहे उहो पुलिस खां वकील ताक़तवर आहे, जंहिंजे करे पुलिस उनखे गिरफ़्तार नथी करे। 2 ॾींहं गुज़री चुका आहिनि, का बि पुलिस इन हवाले सां कार्रवाई न कई आहे, न ई अहिड़ी कार्रवाई करण जे लाइ तयारु आहे ऐं पुलिस केस दाख़िल करे छॾियो, पर हाणे जेकी जांच आहे उहा शुरू करे छॾी आहे, पर अञा ताईं बदकिस्मती सां को बि जवाबदार गिरफ़्तार न आहे थियो। इन हवाले सां जेको एहतजाजनि जो सिलसिलो आहे उहो बि जारी आहे। सोशल मीडिया ते ट्रेंड बि हिन टाइम जारी आहे, जंहिंमें हिकिड़ी डिमांड आहे डॉक्टर ज़ैन समेत जेके ॿिया जवाबदार जिन जेको आहे ज़ुहैब काका ऐं नसीर गोपांग साहिब जे मथां हमले जी कोशिशि कई आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे कानून जे मुताबिक़ सज़ा बि ॾिनी वञे ऐं जेको आहे उन्हनि खां जेको असलो हुयो गैर कानूनी उहो बि रिकवर करायो वञे। ईअं न थिए त सुभाणे ॿिए के मासूम हमराह जी हिते गुलिस्तान जोर में ज़िंदगी खसी वञे त इन हवाले सां केस बि दाख़िल थी चुको आहे, पर पुलिस इन हवाले सां का बि जेकी गिरफ़्तारी आहे उहा अमल में अञा ताईं न आहे आंदी ऐं पुलिस जो चवणु आहे त जेके कार्रवायूं हलनि पियूं ऐं इन हवाले सां जेको 2 ॾींहं अॻु जेको केस दाख़िल थियो उन हवाले सां बि हिननि जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त जेके छापा आहिनि उहे पिया आहिनि ऐं जल्द डॉक्टर ज़ैन ऐं उनजे साथियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, पर हिन टाइम ताईं अञा ताईं को बि माण्हू जेको FIR में नॉमिनेट आहे जिन्हनि जा नाला FIR में मौजूदु आहिनि उन हवाले सां पुलिस कंहिंखे बि गिरफ़्तार न आहे करे सघी। ठीकु आहे इसहाक, वॾी महिरबानी अव्हां जी। ठीकु आहे अब्दुल्ला, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील ॾियण जे लाइ।